नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां न्यूयॉर्क खां ख़बर ॾींदा हलूं त आलमी मालियाती फंड IMF साल 2020 खां पोइ पाकिस्तान जे लाइ इक़्तिसादी तरक्की में इज़ाफ़े जी लाॻत लॻाए छॾी आहे। IMF जे डिप्टी डायरेक्टर रिसर्च जैन बल्सेसी-फरैनी जो चवणु आहे त पाकिस्तान IMF जे ॾिनल प्रोग्राम ते अमल शुरू करे छॾियो आहे। काफ़ी माली एडजस्टमेंट जी ज़रूरत आहे। गुज़िरियल साल खसारो तवक़्क़े खां बि टिपी वियो आहे। हिन वधीक चयो त टैक्स मसूलात बि वधी रहिया आहिनि। मुदत में पाकिस्तान जे मुआशी निमो घटि थी रही आहे, जॾहिं त 2010 में 3.3% ऐं 2020 में 2.4% रहंदा। हिन चयो त फंड प्रोग्राम जे करे पाकिस्तान ते एतमाद वधियो रहियो आहे। परॾेही सरमायाकारी मक़ामी असासनि में थी रही आहे, छो त शहर तबादला मार्केट जी तवक़ात खां वधीक हम आहंग आहे। हिन चयो त प्रोग्राम ते अमल करण जे लाइ पाकिस्तानी इख्तियारूं पुरअज़म आहिनि। मुआशी चैलेंज आहे। केतिराई साल खसारो उम्मीदनि खां वधीक रहियो। मालियाती इंतज़ाम खे काफ़ी दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। टैक्स आमदनी वधी आहे, पर बेयकीनी जी सूरतहाल अञा ताईं बरक़रार आहे। IMF जे डिप्टी डायरेक्टर चयो त IMF प्रोग्राम सां सूरतहाल बहितर थी रही आहे। उमेद आहे त विचोलो मुदत में नमो वधंदी ऐं मयार ज़िंदगी बहितर थींदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।